नाज़रीन, टंडो अलहयार में नामालूम हथियार बंदन गोलियूं हणी नौजवान के कत्ल करण बाद फरार थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे नसीर शाह। जी नसीर, वधीक छा तफ़सील आहिनि? जीअं त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त ज़िले टंडो अलहयार जो थाणो आहे सुल्तानाबाद थाणे जी हद में ख्वाजा ॻोठ भरिसां नामालूम माण्हुनि पारां नौजवान मोहम्मद अली मीरजत ते फायरिंग करे उनखे क़तल करे छॾियो, जंहिंजो लाश जेको आहे पुलिस खणाए मीरपुर ख़ासि पहुती। मीरपुर ख़ासि खां पोइ वरी टंडो अलहयार पुलिस जेका आहे सा वधीक जांच करे रही आहे, जॾहिं त नौजवान खे गोलियूं लॻण सबबि मौक़े ते फौत थी वियो हलियो आहे। नौजवान जे बारे में ॿुधायो वञे पियो त ज़रिए नोटा मालूम थियो आहे त हिननि जूं के पुराणियूं दुश्मनियूं आहिनि, उन तहत हिनखे क़तल कयो वियो आहे। जॾहिं त फायरिंग करण खां पोइ जेके नामालूम माण्हू आहे फरार थी विया आहिनि हलिया ऐं सुल्तानाबाद पुलिस वधीक जांच करे रही आहे। जी नसीर, अव्हां जी महिरबानी।